वो हुयो डॉक्टर शिराज शेख असांखे ज्वाइन कयो आहे, तमामु बहितरीन तजिया निगार आहे। डॉक्टर शिराज साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुजाहिद भाई। सर थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। सर अॼु रावलपिंडीज़ जी टीम अनएक्सपेक्टेड जीअं हैदराबाद किंग्समैन जी टीम जी परफॉर्मेंस ॾिनीसीं, उन जे मुक़ाबले में थोरो सुठो बैटिंग जो मुज़ाहिरो कयो आहे, 215 रन जो हदफ़ ॾिनो आहे पेशावर ज़ल्मी जी टीम खे। छा चवंदो रावलपिंडीज़ जी टीम जी पहिरीं मैच में जेकी एंट्री आहे उहा थोड़ी बहितर लॻे थी बनिस्बत हैदराबाद किंग्समैन जी टीम जे? जी जी रावल हेलो, आवाज अचे थो सर? डॉक्टर साहब टीम सिलेक्शन कीअं आहे? हा, सो रावलपिंडी जी टीम जेका सिलेक्शन आहे उहा काफ़ी बैलेंस्ड आहे, उन्हनि जी टीम में काफ़ी टैलेंटेड खिलाड़ी आहिनि। बदकिस्मती सां हैदराबाद किंग्स जेका टीम सिलेक्ट कई आहे, हिकु त उन्हनि जो शुरूआत खां कप्तान ई ग़लति उन्हनि सिलेक्ट कयो आहे। ठीकु आहे। मार्नस लेबुशेन जेको टेस्ट क्रिकेट में ॾाढो मशहूरु आहे, ऑस्ट्रेलियन खिलाड़ी आहे, बैट्समैन आहे, त उनखे T20 जो कप्तान ठाहिण मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वॾी ग़लती कई आहे हैदराबाद किंग्स उनखे खणी। उनखां अलावा हैदराबाद किंग्स वटि जेके बेंच ते ऑप्शन्स हुया, ॾाढा सुठा ऑप्शन्स हुया जेके उन्हनि उन ॾींहं ते अवेयर न किए। जीअं माज़ सदाकत जेको असांजो ॾाढो सुठो अपकमिंग टैलेंट आहे, उन ॾींहुं उन्हनि फाइनल 11 में शामिल न कयो। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिकु त उहो टीम सिलेक्शन ठीकु कंदा त शायदि अॻिते टूर्नामेंट में सुठो परफॉर्म कनि। बाक़ी रावलपिंडी अॼु तमामु सुठो परफॉर्म कयो आहे, छो त उन्हनि जो जेको स्क्वाड आहे उहो काफ़ी बहितर आहे इन कंपैरिजन टू हैदराबाद किंग्स। सो इहा सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ी नई टीम हिकिड़ी स्टैब्लिश टीम जे ख़िलाफ़ सुठो परफॉर्म पई करे ऐं इन सां टूर्नामेंट वधीक इंट्रस्टिंग थींदो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां खां अॻु में अज़ीम घुमण सां ॻाल्हि ॿोल थी, तव्हां माज़ सदाकत जी ॻाल्हि कई, पर शर्जील जो तव्हां नालो न खयो। हुन चयो त माज़ सदाकत इंजर्ड हुयो, अनफिट हुयो, पर उन जाइ ते रिप्लेसमेंट जेकी हुई उहा शर्जील ख़ान हुजणु खपे हा। शर्जील ख़ान जो स्क्वाड में न हुजणु, तव्हां नथा सम्झो त थोरो वॾो इम्पैक्ट पइजी पिए सघियो? जीअं फ़ख्र ज़मा जीअं स्टाइल जी बैटिंग कंदो आहे, शर्जील ख़ान बि ईअं कंदो आहे, त मैनेजमेंट जेकी आहे हैदराबाद किंग्समैन जी टीम, तव्हां कप्तान जी त ॻाल्हि कई, पर मैनेजमेंट में जेसन गिलेस्पी जहिड़ो प्लेयर उन्हनि जो हेड कोच आहे, त इते सम्झो था त उन्हनि थोरो लेक कयो आहे, या अञा टाइम ॾियूं उन्हनि खे, भई मैचिस पिया आहिनि, आहिस्ते आहिस्ते बहितरी अची सघे थी? ॾिसो, मुंहिंजो मञणु इहो आहे त PSL जहिड़ा जेके टूर्नामेंट्स हूंदा आहिनि उन्हनि में उहो हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां जेको फ्रेश टैलेंट आहे उनखे वधि में वधि चांस ॾियो। सही। अहिड़ा प्लेयर्स जेके पहिरियों सिलेक्ट थी चुका आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो इंटरनेशनल लेवल ते परफॉर्म न कयो आहे, उन्हनि खे काफ़ी चांस मिली चुको आहे। सही। उन्हनि खे बार बार चांस ॾियण जे मां फेवर में न आहियां। मुंहिंजो इहो हमेशह हूंदो आहे त जेको फ्रेश टैलेंट आहे उनखे प्रायोरिटी ते रखियो वञे। मां सदाकत अगरि इंजर्ड हुयो त उहा ख़ैर मजबूरी थी पई। मां त काफ़ी अहिड़ा प्लेयर्स जेके PSL में बार बार हर साल सिलेक्ट कया था वञनि, जेके इंटरनेशनल लेवल ते वञी 5-6 साल खेॾी हुते परफॉर्म न कयो आहे, मुंहिंजे नज़दीक त उन्हनि जी सिलेक्शन ई सवालिया निशान आहे। सर फ्रेंचाइज क्रिकेट आहे, हिन खे त असां कुझु नथा करे सघूं, मालिकनि जी मर्ज़ी आहे कंहिं प्लेयर खे उहे हायर कनि, त इहो त हिकिड़ो अलॻि मैटर आहे। पर इन्हनि शयुनि खे असां कंटिन्यू कयूं त अहिड़ो सिस्टम पाकिस्तानी क्रिकेट टीम में न हुजणु खपे। तव्हां सम्झो था त ईअं थियणु खपे, इन्हनि जी परफॉर्मेंस ते असांखे पाकिस्तानी टीम में इन्हनि खे न रखणु खपे। एग्जैक्टली, बिल्कुलु सही था ॻाल्हि कयो। पर फ्रेंचाइज़ जा बि मालिक आहिनि, जॾहिं उहे प्रेस कॉन्फ्रेंसिस कंदा आहिनि त क्लेम इहो कंदा आहिनि त भई असां हे जेका बि इन्वेस्टमेंट कयूं था पाकिस्तान क्रिकेट जी बहितरी जे करे था कयूं, ऐं असांजे प्लेटफॉर्म तां जेको आहे सो फ्यूचर में अहिड़ा खिलाड़ी स्टार्स पैदा थींदा जेके पाकिस्तान टीम खे सर्व कंदा। ऐं जेको PSL जे पहिरियनि सालनि में असां ॾिठोसीं, असांखे तमामु सुठा खिलाड़ी हितां सुठा फास्ट बॉलर्स, स्पिनर्स, बैटर्स मिलिया जिन अॻिते वञी पाकिस्तान टीम खे रिप्रेज़ेंट कयो। त हाणे अलाए छो हिकिड़ी मोनोपोली ठही वई आहे कुझु खिलाड़ियुनि जी, जेके परफॉर्म कनि न कनि उहे पाकिस्तान टीम में बि हूंदा, PSL जे स्क्वाडन में बि हूंदा। सही। उन्हनि जी अलाए कहिड़ी अहिड़ी लॉबिंग आहे जंहिंजे करे उन्हनि खे कोई हथ ई नथो लाहे। सो इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे असांजे PSL ते। अच्छा, बिल्कुलु सही कहे, लॉबिंग खां बग़ैर त पाकिस्तानी क्रिकेट हली न थी सघे। उहा पाकिस्तानी टीम हुजे, कोचिंग स्टाफ हुजे, सिलेक्शन कमेटी हुजे, जेसि ताईं तव्हांजे पोयां बैक न आहे ओसि ताईं तव्हां सर्वाइव नथा करे सघो। कमी महसूस थिए थी सर, जेके तमाशाई स्टेडियम में न आहिनि, ऐं हाणे त फ्रेंचाइज़ जे सभिनी मालिकनि रिक्वेस्ट कई आहे वज़ीर आज़म खे त परमिशन ॾियो फैंस खे स्टेडियम में अचनि। विदाउट फैंस तव्हां कीअं पिया ॾिसो? हिन कोविड में त असां ॾिठोसीं, पर हिन कंडीशन में PSL जो जेको इम्पैक्ट आहे उहो केतिरो असरअंदाज थी सघे थो क्रिकेट जी प्रमोशन लाइ? छो जो अगरि तव्हां फैन न आहिनि त तव्हांजे माण्हुनि खे ख़बर ई नथी पए त भई जंगल में मोर न अचा किसने देखा।
उहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे इहो त हिकिड़ो नेचुरल शइ आहे त अगरि क्राउड न हूंदो त मज़ो न हूंदो। तव्हां केतिरो बि टेलीकास्ट कंदे बैकग्राउंड साउंड विझो, किथे न किथे ग़लती थींदी। जेको होम टीम जो क्राउड आहे, जेको होम टीम खे सपोर्ट कंदो आहे, ऐं कॾहिं उहा टीम हाराईंदी हूंदी आहे, जेको हुनजो मायूसी जा एक्सप्रेशन हूंदा आहिनि, त उहे सभु नेचुरल शयूं हिन वक़्तु ग्राउंड ते मौजूदु न आहिनि, उहे मिसिंग आहिनि। पर इन में मुंहिंजे ख़्याल में कुझु करे नथो सघिजे। अगरि सिक्योरिटी जो हिकिड़ो जेन्युइन इशू आहे, जेको हिन ग्लोबल आहे, मसइलो त पंहिंजी जॻह ते आहे। प्लेयर जी सेफ्टी जेको आहे सो उहा टॉप प्रायोरिटी आहे, ऐं जेसि ताईं उन्हनि जी सेफ्टी 100% न थींदी तेसि ताईं ज़ाहिर मजबूर आहिनि। इहो असां कोविड में बि दोस्त क्रिकेट खेॾणी पई ऐं ॾिसणी पई, ऐं हिन वक़्तु बि जेसि ताईं हालात दुनिया जा अहिड़ा नथा थियनि जो सिक्योरिटी खे 100% मज़बूत बणायो वञे, तेसि ताईं इहा हिकिड़ी मजबूरी बि आहे। पर मुंहिंजे ख़्याल में जेका PSL जी हिन दफ़े नाकामी आहे उहा इहा आहे त जेके फॉरेन प्लेयर्स आया आहिनि, उन्हनि जी जेका क्वालिटी आहे उन मां अध खां वधीक खिलाड़ी अहिड़ा आहिनि जेके हिन वक़्तु टॉप टियर T20 जा खिलाड़ी न आहिनि, जेके हल्की फुल्की लीग खेॾंदा आहिनि। सो जेके टॉप खिलाड़ी आहिनि वेस्ट इंडीज़ जा, न्यूज़ीलैंड जा, साउथ अफ्रीका जा, जेके T20 जा मेजर स्टार्स आहिनि ग्लोबल क्रिकेट जे सर्किट ते, उहे घणा IPL में कुझु जेके आया पिया त उहे IPL में शिफ्ट थी विया ऐं उहे IPL में वञी खेॾनि था। सो इहा थोरी घणी प्रॉब्लम आहे त असां वटि जेका फॉरेन प्लेयर्स आहे उन जेका क्वालिटी हुजणु घुरिजे, जंहिंसां खेॾी करे, जंहिंसां ड्रेसिंग रूम शेयर करे असांजी क्रिकेट ग्रो करे सघे थी, उनखे थोरो नुक़सानु पहुतो आहे। बिल्कुलु पहुतो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। वॾा प्लेयर जॾहिं तव्हां सां ड्रेसिंग रूम शेयर कनि था, जॾहिं तव्हां सां गॾु बस में ट्रेवल कनि था, आउटिंग कनि था, त कॉन्फिडेंस लेवल तव्हांजो प्रैक्टिस में वधे थो। डॉक्टर साहब, हिकिड़ो ॿियो इशू ट्वीट जो आहे नसीम शाह जो, सॼी दुनिया में हिकिड़ी हाइप क्रिएट कई आहे। जंहिं स्टाइल सां हुन ट्वीट कयो, सेंट्रल कॉन्ट्रैक्ट प्लेयर आहे, जेके रूल्स ऐं रेगुलेशन आहिनि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी, उन भञकड़ी कई आहे ऐं उनजे करे शोकाज़ नोटिस उनखे जारी कयो वियो आहे। सम्झो था त इहो वाकई उनजो हैक थी वियो हुयो, एतिरी जल्दी 15 मिंटनि में उहो रिकवर बि थी वियो? केतिरी सम्झो था हिन में सदाकत हूंदी? हालांकि इन्वेस्टिगेशन थिए थी, होम मिनिस्टर पाण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन आहे, उनखां शइ लिकंदी न त हैक थियो आहे या डेलिबरेटली न कयो आहे। क्या जेकी हिन जी एक्सपेक्टेशन्स आहिनि, तव्हां सम्झो था त इन वॾे ट्वीट खां पोइ कहिड़ी सज़ा मिली सघे थी, पैसनि जी सूरत में या मैच बैन जी सूरत में? हलो सर, पहिरियों त अगरि नसीम शाह हुन में पाण खे डिफेंड ईअं थो करे त भई इहो अकाउंट हैक थियो आहे, त ठीकु आहे, इहो मार्जिन ॾेई सघिजे थो। छो सोशल मीडिया ते अगरि तव्हांजे अकाउंट तां या मुंहिंजे अकाउंट तां कोई ग़लति शइ पोस्ट थी थिए त उनजी 100% तव्हां वैलिडेशन नथा करे सघो त उहा पोस्ट मां कई आहे। सोशल मीडिया कॾहिं बि ऑफिशियल स्टेटमेंट न हूंदी आहे कंहिं बि इंडिविजुअल जी। हू सोशल नेटवर्किंग लाइ पंहिंजो जेको आहे सो अकाउंट हल्को क्रिएट कंदो आहे ऐं हुन ते नेटवर्किंग कंदो आहे। इन जो मक़सदु जेको आहे स्टेटमेंट जारी न करणु। अगरि तव्हांखे ऑफिशियल स्टेटमेंट जारी करणी आहे, अगरि हलो ठीकु आहे इहो हैक न बि आहे, नसीम शाह जेन्युइनली इहा स्टेटमेंट ॾिनी आहे, त मुंहिंजे ख़्याल में असांजे हुकुमराननि खे थोरो दिलि वॾो करणु घुरिजे। अगरि कोई बि सॉफ्ट कमेंट ॾेई थो छॾे सुठे ह्यूमर में, ऐं त सुठो ह्यूमर हुयो त भई राणी आई आहे जंहिंजे करे जेको आहे सो इहो को एॾो सीरियस कमेंट न हुयो या एॾो ऑफेंसिव कमेंट न हुयो जंहिं ते एॾो स्ट्रॉन्ग रिएक्शन कजे। सो असांजे हुकुमराननि खे दिलि वॾो करणु घुरिजे, हिनखे हिकिड़ो ह्यूमरस कमेंट सम्झी इग्नोर बि करे सघिजे पियो। उनजे हूंदे बि अगरि कोई कॉन्ट्रैक्ट साइन थियल आहे प्लेयर्स जो, त प्लेयर्स खे केयरफुल रहणु घुरिजे। छो त ज़ाहिर आहे जेके अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि ते अगरि घणो जेको आहे सो क्रिटिसाइज़ कयो वेंदो त उन सां ज़ाहिर नेशनल ऐं इंटरनेशनल इमेज ते थोरो फ़र्क़ु पवंदो आहे। मुंहिंजे नज़र में इहो जो कमेंट आहे इहो एतिरो सीरियस न हुयो या एतिरो डिफेमिंग न हुयो जंहिं ते एॾो स्ट्रॉन्ग रिएक्शन ॾेखारियो पियो। डॉक्टर साहब, ॻाल्हि कमेंट जी न आहे, ॻाल्हि इहा आहे त सेंट्रल कॉन्ट्रैक्ट प्लेयर आहे ऐं जॾहिं सेंट्रल कॉन्ट्रैक्ट हुनखे ॾिनो वेंदो आहे त हुन ते उहो सिग्नेचर कंदो आहे जंहिंमें इहे सभु शयूं लिखियल हूंदियूं त तव्हां विदाउट परमिशन को बि मीडिया जो फॉरम इस्तेमालु नथा करे सघो। इवन असां बि कंहिं प्लेयर खे लाइन अप कंदा आहियूं त मूंखे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे उन्हनि माण्हुनि खां परमिशन वठणी पवंदी आहे। जेसिताईं परमिशन ॾेई ॾींदा आहिनि ओसिताईं उहो मूंसां ॻाल्हाईंदा ईंदा आहिनि ऐं मूंखे चवंदा त पहिरियों PCB खां परमिशन वठो। त इहो जेको सेंट्रल कॉन्ट्रैक्ट आहे उनजी नथा सम्झो त भञकड़ी आहे। एग्जैक्टली, अगरि सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में सोशल मीडिया कॉन्ट्रैक्ट जेको आहे यूज़ करण जी शर्त लिखियल आहे त पोइ ज़ाहिर आहे उहो वायलेशन ऑफ द कॉन्ट्रैक्ट आहे, उन हिसाब सां पोइ शो कॉज वैलिड आहे।
पर उहो कॉन्ट्रैक्ट ॾिसणो पवंदो त लिखियलु हुजे भई तव्हां सोशल मीडिया ते काई बि पोस्ट नथा करे सघो अहिड़े क़िस्म जी। जी जेका गुड ह्यूमर में हुजे। सर थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो ऐं तव्हां ॿुधो तहरा त तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो त जेकी ॻाल्हि डॉक्टर शिराज कई उहा ई कई त पाकिस्तान सुपर लीग जो बेसिक कॉन्सेप्ट इहो आहे ऐं हुजणु खपे त असांखे फ्रेश टैलेंट खे अॻिते मौक़ो ॾियणु खपे त